सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब उमर जो दोस्तों अॼु जी हिन वीडियो में आऊं तव्हांखे ख़बरदार कयां थो, तव्हांखे वार्निंग ॾियां थो। ही वीडियो सिर्फ़ यूट्यूबर्स जे लाइ आहे। जेकॾहिं तव्हां यूट्यूबर आहियो त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों तव्हांखे हिकिड़ी फेक ईमेल ईंदी जेका बिल्कुलु हिन रीति हूंदी। बिल्कुलु तव्हांखे ॾेखारे थो वठां त हीअ हिकिड़ी ईमेल आहे जंहिंमें लिखियलु आहे हेलो सचल टीवी ऐं उनखां पोइ वरी लिखियलु आहे त तव्हांजो जेको चैनल आहे उहो उन ते रिपोर्ट कई वई आहे। सही आहे, तव्हांजो कॉन्टेंट जेको आहे उन ते रिपोर्ट कई वई आहे, पर इहो का मामूली रिपोर्ट आहे, उन जो को मसइलो न आहे। तव्हां टेंशन न वठो, तव्हां को बि टेंशन न वठो। असांजी टीम जेकी आहे, यूट्यूब जी टीम जेकी आहे, उहो तव्हांजे चैनल खे सुपरवाइज़ कंदी ऐं तव्हांखे वरी ईमेल कंदी कुझु प्रोसेस थियण खां पोइ त तव्हांखे कहिड़ियूं शयूं कहिड़ो कमु करणु खपे कहिड़ो न। तव्हांखे बसि हेठि जेको ॾिनल फॉर्म आहे उहो फिल करिणो आहे। उन जे लाइ तव्हांखे जेके हेठि ॾिनल सुवाल आहिनि उहो असांखे ईमेल में रिप्लाई करणा आहिनि ऐं उहे सुवाल उनखां पोइ तव्हां जेको सो वीडियो अपलोड करे सघो था ऐं पोइ तव्हांजे वीडियो ते को इशू कोन थींदो, रिपोर्ट वग़ैरह कोन थींदी। त उहे सुवाल कहिड़ा आहिनि? उहो सुवाल इहो आहे, पहिरियों सुवाल आहे त चैनल जो URL, उनखां पोइ ॿियो सुवाल आहे कॉन्टेंट ऐं टियों सुवाल जेको आहे कॉपीराइट यस और नो ऐं उनखां पोइ आहे चैनल पासवर्ड। हा, पहिरीं ॻाल्हि त यूट्यूब खे तव्हांजे चैनल जे URL जी ख़बर न आहे त पोइ तव्हांजे चैनल यूट्यूब कीअं हलाईंदो हूंदो, मैनेज कीअं कंदो हूंदो। ऐं यूट्यूब जेकॾहिं तव्हांजे पासवर्ड खां वाक़ुफ़ु न आहे त पोइ तव्हांजो चैनल यूट्यूब ते मौजूदु ई न हुजे हा। सही आहे, यूट्यूब तव्हांजे चैनल खां, तव्हांजे कॉन्टेंट खां, तव्हांजे कॉपीराइट खां ऐं तव्हांजे पासवर्ड खां वाक़ुफ़ु आहे। ही यूट्यूब जे तरफ़ां ईमेल आई न आहे, इहा ईमेल आई आहे हिकिड़ी फेक ID तां। ऐं ही जेकॾहिं तव्हां हिन ते पासवर्ड ऐं पंहिंजो सभु कुझु मोकिले छॾींदो न, जेकॾहिं तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस मोकिलींदो जंहिं तां तव्हां मोकिलींदो त उहो लाज़मी तव्हांजे चैनल ते हूंदी। जेकॾहिं तव्हांखे ॿी ईमेल तव्हां मोकिलियो था तॾहिं तव्हां पंहिंजे चैनल जो URL मोकिलियो था, उन URL खे उहो कीअं बि करे उन मां तव्हांखे स्कैन करे या उनखे फुटप्रिंट करे उन मां ईमेल कढी वठंदा ऐं उहा ईमेल तव्हांजी लॻाए करे तव्हांजो पासवर्ड उनखे मिली वेंदो ऐं तव्हां जो चैनल हो आसानी सां हैक करे सघनि था। उनजे करे लाज़मी आहे त तव्हां जेकॾहिं बि अहिड़ो ईमेल मोकिले चुका आहियो, जेकॾहिं तव्हां उनखे रिप्लाई ॾेई चुका आहियो त फौरी तौर ते हींअर ई पंहिंजो पासवर्ड चेंज कयो ऐं 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन कयो। 2 स्टेप वेरिफिकेशन ऑन कीअं कजे? जेकॾहिं तव्हां सिखणु चाहियो त तव्हां यूट्यूब ते सर्च कयो तॾहिं तव्हांखे मिली वेंदो, या वरी तव्हांखे आई बटन में हिन जो लिंक मिली वेंदो, तव्हां वञी करे इहो ॾिसो ऐं पहिरीं पासवर्ड चेंज कयो। सही आहे, जेकॾहिं तव्हां मोकिले चुका आहियो। जेकॾहिं तव्हां नाहे मोकिलियो त महिरबानी करे अहिड़ा के बि ईमेल अचनि त उन्हनि खे इग्नोर कयो ऐं यूट्यूब जी जेका ख़ासि यूट्यूब जी जेका ईमेल ईंदी उन में यूट्यूब ईमेल जे आख़िर में लिखियलु हूंदो @youtube.com। सही आहे, आख़िर में gmail.com जे बदिरां youtube.com लिखियलु हूंदो। सही आहे, उहा ई ईमेल यूट्यूब जी आहे। बाक़ी जेके बि ईमेल्स अचनि थियूं उहे यूट्यूब जूं न आहिनि, भले हुन ते 10 फ़ोटो हुजनि यूट्यूब जा। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि यूट्यूबरनि सां ज़रूरु शेयर कयो। जेकॾहिं अञा ताईं वीडियो खे तव्हां लाइक न कयो त लाइक करे वठो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।